फाज़िल शहर में हूँ तो कई तारीख़ी इमारतूं आहिनि जेके तवज्जो जूं मुंतज़िर आहिनि। हिन वक्त आउं मौजूद आहियां हैदराबाद म्यूनसिपल कॉर्पोरेशन जे डिस्पेंसरी ॿाहिरि। ही डिस्पेंसरी 1940 में वजूद में आई। हिन वक्त हिन जी कहिड़ी हालत है, अचो तो इलाइक़े मकीन सां ॻाल्हि ॿोल करियूं। देखिए, वजूहत तो करप्शन ही है, क्योंकि इस पे तवज्जो ही नहीं है। हमारे यहाँ सामने डीसी हाउस भी है, पीछे सेक्रेटरीट भी है और कोर्टें भी हैं। इनके होते हुए इस पे तवज्जो नहीं है। और इस मोहल्ले के लिए बड़ा फ़ायदा था कि डिस्पेंसरी थी इसके अंदर और ऑफिस और भी खुले हुए थे, तो इसकी आप खस्ता हालत देखो क्या किया हुआ है। इन चीज़ों की हमें हिफाजत करनी चाहिए और इन्हीं को हमने बर्बाद किया हुआ है, क्योंकि जो आवाम के फ़ायदे की चीज़ें ना वो नुकसान में जा रही हैं सब। इसमें पहले कितने यहाँ पर मरीज़ आते थे, फैज़याब होकर जाते थे, लेकिन अब तो ऐसा लगता है कि जैसे सारे मरीज़ ही मरीज़ हैं लेकिन डिस्पेंसरियाँ नहीं हैं। हुकूमत को चाहिए कि इस पर तवज्जो दे, क्योंकि अगर ये ऐसे ही रहा तो फिर कोई ना कोई बिल्डर निगाह मारेगा इसके ऊपर, बोलेगा मैं चारों तरफ दुकानें बना के दे रहा हूँ, ऊपर डिस्पेंसरी बना के दे रहा हूँ। कुछ नहीं बनता है, फिर ऑफिस ही ऑफिस होंगे, डिस्पेंसरी नहीं होगी, सिर्फ नाम की रह जाएगी। तो आवाम के फ़ायदे के लिए तो इस पर हुकूमत को तवज्जो देना चाहिए। डॉक्टर ही कहना है तो डॉक्टर तो ही नहीं थे। हाँ, आए बलाए नाम आए बराए नाम। हाँ बलाए नाम वो जगह कंप्यूटर अचनि था ना, वो भी 12-1 बजे भॼी वेंदो आहे। अच्छा। हाँ, पंहिंजी तनख़्वाह सिधी करे पोइ हली वञे थो। पोइ सरकार खे छा करणु खपे? माण्हू जेका दवाई जे लाइ अचे थो वरी वापसी वेंदो। बाबा डॉक्टर किथे आहे? डॉक्टर हुजे तो माण्हू दवाई खपे पे। असांजी अपील ही आहे डॉक्टर हुजे हिते, गवर्नमेंट जो हुजे, जेका माण्हू का आराम सां दवाई भी मिले, सुकून भी हुजे। जेका आहे न गवर्नमेंट इन ॻाल्हाए जो जेको आहे न गौर करे। हा, असांजे चवण जो मक़सदु ही आहे गवर्नमेंट खे गौर करिणो आहे, पक्को डॉक्टर हिते मुस्तक़िल। सर ये डिस्पेंसरी जो चालू आहे हिते जा डॉक्टर्स जो डॉक्टर आहिनि, जो स्टाफ आहे उहो ना डॉक्टर अचे थो ना स्टाफ अचे थो, ना मेडिकल जो ज़रूरत आहे। हिते ग़रीब माण्हू अचे थो, हिते जो दवाई मिलंदी आहे न, माण्हू जो ख़ारिश थींदी आहे न, ख़ारिश उनजी दवाई मिलंदी आहे। माण्हू अचनि था पुछी वेंदा आहिनि, चवंदा न डॉक्टर आहे न कुझु आहे हिते। ख़ाली हिते बदमाशी आहे, खाली पंहिंजी तनख़्वाह गवर्नमेंट का तनख़्वाह खणनि था। गवर्नमेंट को ॾिसे ई कोन थी। गवर्नमेंट ॾिसे अचे हिते राउंड हणे। ऐं काशिफ़ छोड़े चवां थो, रिक्वेस्ट कयां थो, हिकु अची हिते राउंड हणे। ये मुस्तफ़ा कमाल टाउन सरकार टाउन चेयरमैन है, उनके अची चवां थो राउंड हणे। हिते डॉक्टर अचे, जो जुर्मानो थिए जो जुर्मानो न भरे ॾींदा। ऐं गारंटी पंहिंजी ऐं छोटी खे चवां थो न हिते डॉक्टर जो अचे न पंहिंजो स्टाफ जो अचे न दवाऊं अंदरि। बिल्डिंग जी छा हालत आहे? बिल्डिंग एंड आहे। ॿुधो पहिरनि बिल्डर कोई अची इनके करे थो सोचो तो बिल्डिंग थी वञी, गवर्नमेंट कुझु कोन कंदी। तव्हांखे शाबाश आहे त तव्हांजे टेलीविज़न चैनल हिन बढ़ंदड़ इशू खे खयो आहे, जेको ज़ाहिरी तौर ते को नंढो इशू आहे, पर हैदराबाद जे माण्हुनि लाइ अदा इहो तमामु वॾो इशू आहे, जिते मां गुज़िरियल 2014 खां कमु कया। दरअसल इहो ईअं आहे त हैदराबाद में ही लकी जी अस्पताल चवराई वेंदी आहे, जेका 1940 में हिंदू भाइरनि तव्हांखे जेका भाई थलाराम जे नाले सां हीअ डिस्पेंसरी ठाही हिन इलाइक़े में, जेको गाॾी खातो, हैदर चौक, रसाला रोड, रेशम गली, सदर, हिन इलाइक़े कवर सिविल परे हूंदी। पोइ लेडी डिफरेंट अस्पताल बाद में थी 1940 में, ऐं लेडी डिफरेंट शायदि ठही आहे 47-48 खां पोइ। त छा थींदो त इहा डिस्पेंसरी हुई उन ज़माने 30 बेड्स ते। त जेको इन इलाइक़े में बीमार थींदो, कंहिंखे मोशन थींदा, उल्टियूं थींदियूं हुयूं, बुखार थींदो, पेट में सूरु थींदो, त हू माण्हू हिते 4 आने में 8 आने में हिते अची हू कमु कंदा, भई दवा वठंदा। हाणे बदनसीबी इहा आहे, इहा अस्पताल मूंखे बि यादि आहे, मुंहिंजी पैदाइश जेका आहे 1980 जी आहे, पर मूंखे चङी तरह यादि आहे त 92-93 ताईं इहा अस्पताल कंटिन्यू कयो आहे। हिन अस्पताल में असां इंजेक्शन लॻाइण वेंदासीं, डॉक्टर सफ़िया बानो हूंदी, उहा चेक। इहा अस्पताल हाणे 1940 खां पोइ जे पार्टीशन थियो त इहा जाइ वफ़ थी वई बल्दिया आला हैदराबाद खे, बल्दिया आला जे अंडर में आहे। ऐं तव्हांखे ॿुधी कुझु ताजुब थींदो
त ही अस्पताल ज़ाहिरी तौर ते बंदि आहे पर हिन में लखे रुपया बल्दिया हैदराबाद अॼु बि हिन जी मद में कढे पई ऐं खणे पई बजट अचे थो। हिते 2 डॉक्टर्स अथव जेके ऑन ड्यूटी डॉक्टर आहिनि। हिकिड़ो त तव्हांजे सिंध जे अॻूणे चीफ सेक्रेटरी जी धीउ आहे ऐं हिकिड़ो डॉक्टर शिकारपुर जो आहे जंहिंजी लखे रुपए सैलरीज़ आहिनि। हिते 2 जेके आहिनि तव्हांजा कंपाउंडर्स आहिनि, 4 तव्हांजा हिते स्वीपर्स भंगी आहिनि ऐं अस्पताल जे नाले ते फर्नीचर फर्म सभु शयूं वठी वञे थो। मां हिन में छा कयो आहे त मां गुज़िरियल ॾींहंनि 2 दफ़ा हींअर मां एप्लीकेशन ॾिनी आहे हैदराबाद जे म्यूनिसिपल कमिश्नर खे, मेयर खे, DC खे, कमिश्नर खे त महिरबानी करे हिन अस्पताल खे तव्हां डायलेपेटेड कराइण न ॾियो। ही अस्पताल जे रेनोवेशन कराए हिन इलाइक़े जे माण्हुनि खे, सेंट्रल सिटी जे माण्हुनि खे इहो अस्पताल ठाहे ॾियो। तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 6,500 स्क्वायर फीट खां मथे प्लॉट आहे ऐं हमचोरस प्लॉट आहे हैदराबाद शहर में। हिन वक़्तु अगरि हिकु प्राइवेट पार्टी जो प्लॉट हुजे त हिन जी क़ीमत 1 अरब खां मथे आहे। मां तव्हांखे कमर्शियलाइज़ लिखी ॾियां। हिते घटि मेन रोड आहे हैदर चौक खां गोल बिल्डिंग ताईं। ही चाहिनि था त असां हिते ताराचंद अस्पताल ऐं SRTC वांगुरु हिते असां दुकानूं ठाहियूं, मथे पोइ ठाहियूं पंहिंजो हिते फ्लैट्स ऐं विच में ठाहे छॾियो अस्पताल। मुख्य एतिराज़ इहो आहे त बाबा हिंदू भाइरनि तव्हांखे जेका जाइ ॾिनी उहा ॾिनी अस्पताल जे नाले, त अस्पताल जी जाइ ते तव्हां अस्पताल ठाहियो, न की को प्लाज़ा। इंशाअल्लाह मूंखे उमेदु आहे त सिंध गवर्नमेंट मां ख़ासि तौर ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत खां मुतालबो थो कयां, सिंध हुकूमत खां ऐं जेका मिनिस्टर हेल्थ आहे, मिनिस्टर लोकल गवर्नमेंट खां, त हिन अस्पताल खे तव्हां बहाल कयो। हिन शहर जे माण्हुनि जो जेको सभिनि खां वॾो मसइलो आहे जेको असां भॼंदा वेठूं था, सिविल अस्पताल जिते न को का सफ़ाई आहे, न को सुथराई आहे, न को का दवा आहे, मशीनूं जेके आहिनि तव्हांजी गैर फ़ाल आहिनि। त हुते हाणे जेको MS पैसा ॾेई ईंदो त हुन मशीन गैर फ़ाल ई हूंदी आहे। जिते तव्हांजे 1 करोड़ रुपया जेको आहे पोस्टिंग हुजे 6 महीननि जी ऐं पोइ हुते ज़कात उशर जे माल ते नज़र हुजे, हिते बि हिन प्लाज़ा ते नज़र आहे। त मां मुतालबो थो कयां हिन DS डिस्पेंसरी भाई थलाराम अस्पताल खे जेको आहे बहाल कयो वञे। ऐं तारीख़ी इमारत बि आहे, जेकॾहिं तव्हां न कंदो त असां पोइ तव्हां अगरि नथा कयो त पोइ मजबूर थी असां सुभाणे वेंदासीं हलिया हाईकोर्ट में, ऐं पोइ जॾहिं हाईकोर्ट में वेंदासीं त पोइ सुभाणे शिकवा न कनि। असांखां बहितर इहो ई आहे। पर मां सम्झां थो त इहा अस्पताल खुलणु घुरिजे, नथी खुले त पोइ जेको थींदो हिननि खे बि ख़बर आहे। अच्छा बाबू साहब, इन हॉस्पिटल जे इर्द गिर्द में वॾा इदारा बि मौजूदु आहिनि। हिते DC हाउस बि आहे, हिते असिस्टेंट कमिश्नर जो हाउस बि आहे, हिते SSP बि आहे ऐं हिते गॾोगॾु 3 खां 4 वॾियूं अदालतूं बि आहिनि। उनजे बावजूद बि ही नज़रअंदाज छो थी वई? तव्हां ॾाढो इंट्रस्टिंग सवाल कयो अथव। हिते प्रेस क्लब बि आहे, हिते तव्हांजा 2 कोर्ट्स आहिनि, 3 कोर्ट्स आहिनि, सिविल कोर्ट, सेशन कोर्ट ऐं हाई कोर्ट, ऐं तव्हांजो DC बि हिते रहे थो, मुख़्तियार कारनि जजिस जा फ्लैट बि हिते आहिनि। जेकॾहिं अस्पताल खुली पवे, सुभाणे हाई कोर्ट में कंहिं इंसान खे अलाह न करे कंहिंजी का शुगर लो थी थिए या शुगर वधे थी या को बीमार थो थिए त सिधो तव्हां हिते पुॼाए सघो था। हिते 2 एम्बुलेंसियूं बीठी हुजनि, पर बदबख़्ती खां मां तव्हांखे ॿुधायां त अञा ताईं हुकूमत जी संजीदगी न हुई, जेको असां बार बार उन्हनि खे अटेंशन ॾियारियूं पिया त ही हैदराबाद शहर जो हिकिड़ो अहम इशू आहे। हिन इशू में इहा अस्पताल बहाल थियणु घुरिजे। जेकॾहिं अस्पताल बहाल न थींदी ऐं हिते का ॿी शइ तव्हां इरादो रखो था, जेकी जीअं तव्हां प्रीवियसली तव्हांजे म्यूनिसिपल कमिश्नर हिकिड़ो TORs ठाहिया आहिनि, जंहिंमें चयो आहे त असां जेको आहे हिते प्लाज़ा ठाहियूं, त प्लाज़ा त कंहिं सूरत कोन ठहंदो, अस्पताल जी जाइ ते अस्पताल ई ठहंदी इंशाअल्लाह। नाज़रीन, हिते जे इलाइक़े मकीननि जूं अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो हिकु ई मुतालबो आहे त म्यूनिसिपल कॉर्पोरेशन हिन बिल्डिंग खे फौरी तौर फ़ाल बणाए ताकी हितां गुज़रंदड़ या हिते जे इलाइक़े मकीननि खे बहितर सिहत जूं सहूलियतूं फ़राहम थी सघनि। कैमरा टीम सां गॾु ज़ाकिर लगारी, सिंध वॉइस, हैदराबाद।